नबी वल्वज़्न वल्फ़ज़्ल वल्अदल वन्नज़्म वल्अज़्म बिलजज़म बिवहदतिही व बिकिब्रियाइही व बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददन व जुददन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुसुम जुज़ुम उज़ुम नुज़ुम लहु वला जज़ब वस्पाई बकाब बैत खस्म लहु व नशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأحمرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا وهو محمد وأحمد وحامد ومحمود النبي وقاسم النبي وعاقب النبي وفاتح النبي ورشيد النبي ومشهود النبي وبشير النبي ونذير النبي وشافي ومهدي وماهي ومنجي وناهي ورسول النبي وهاشمي سيد وهو أبتغي وهو أبتغي وهو مجيب النبي وهو طه مجتبى وطاسين مرتضى وحاميم مصطفى وياسين أولى وهو مزمل نبي وهو مدثر نبي وهو مصدق وهو طيب وهو ناصر وهو منصور وهو مصباح وعامر نبي وحجاز نبي وقريش نبي ومضري وهو نبي التوبة وهو قرآن مجيد وحافظ وكامل وصادق وهو أمين النبي وهو عبد الله وكليم الله وحبيب الله ونجي الله وصفي الله وخاتم الأنبياء
फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलामुन अलैकुम बिमा सबरतुम फनिअम उक़बद्दार। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन उस्मान व अक़ज़ाहुम अलीयुल मुर्तज़ा। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा कुहूल अहलिल जन्नत फ अबू बकर व उमर। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा रफ़ीक़ी फ़िल जन्नत उस्मान बिन अफ़्फ़ान। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अली अंत अख़ी फ़िद दुनिया वल आख़िरा। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीयुम मअल क़ुरान वल क़ुरान मा अली। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मिन अलीयिन व अलीयुम मिन्नी अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। मन अहब्बल्लाहु व अहब्ब हुसैनन व हुवा सिब्तुम मिनल अस्बात। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। साहबा अलबेद जा ग़ुलाम ॾाढा दरूद पाक भी पढ़ो जिनखे न क़ुरान जो अदब आ आले रसूल जो अदब आ थोरो जेके परे वेठा उहे अॻिते सुरीअ जो। एॾो वारा दोस्त भी जेकॾहिं हीअं सैयद जे वेझो ईंदा क़ुरान जे वेझो ईंदा त ॻाल्हि सम्झण में मूंखे आसानी थींदी। ऐं दुआ तो कयां तव्हां क़ुरान जे करे सुरींदो क़ुरान वरी क़बर क़यामत में तव्हां ॾे सुरींदो। एॾो वारा दोस्त अञा थोरो हीअं थी विया आहिनि। ऐं दरूद पाक ॾाढा इहा मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। दुआइन जी ज़रूरत आना ना करबल खे वसाइण कम मुंहिंजो। ईअं न सच्चा हुसैनी ॾाढा सुभान अल्लाह कनि। बरकत वारी रात सुभान अल्लाह जे करे अल्लाह जन्नत में मुफ्त में वण हणाईंदई। दुआइन जी ज़रूरत आना ना करबल खे वसाइण कम मुंहिंजो। सिर नेज़े ते धड़ करबल में आ कुर्बान ॿुधाइण कम मुंहिंजो। तो बचपन खां मूंखे कन में चयो मूं बचपन सां आ तो वाइदो कयो। ओ मुंहिंजा महबूब नबी तो बचपन खां मूंखे कन में चयो मूं बचपन सां आ तो वाइदो कयो। तुझे दीन तां घर बार लुटाइण कम मुंहिंजो। धरती भी गवाही ॾींदी वण टण भी गवाही ॾींदा। धरती भी गवाही ॾींदी वण टण भी गवाही ॾींदा। महशर में रब जे आॾो नेज़ा भी गवाही ॾींदा। दुआइन जी ज़रूरत आना ना करबल खे वसाइण कम मुंहिंजो। सिर नेज़े ते
धड़ करबल में आ कुर्बान बुधाइण कम मुंहिंजो हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे पक्का हैदरी ॾाढा सुभान अल्लाह कर हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पकोन माजी हुसैन जो ताली मकाम आगे हुसैन तैयब हुसैन तागिरो हुसैन तैयब हुसैन तागिर हुसैन जो त प्यारो नाम आगे हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन नालो व हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो हुसैन सरदार व जन्नतिन जो हुसैन रहबर व मुजाहिदन जो हुसैन आलिम हुसैन कादी असां जो उनखे सलाम आगे अल्लाह वारो चे तो हुसैन डोटो व मुस्तफा जो चो बेशक हुसैन डोटो व मुस्तफा जो हुसैन फर्जंद व मुर्तजा जो हुसैन डोटो व मुस्तफा जो हुसैन फर्जंद व मुर्तजा जो हुसैन पगदार व मोमिनन जो हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो कें जो मुर्शिद मुशरिकन जो मुवहिदन मुवहिद चेबो शाखिया जेको हे नक ऐं पेशानी अल्लाह जे दर खां सवा बे जे दर ते न झुकाए इनके मुवहिद चइबो आहे मां त चवंदो आहियां मुशरिकन खे कुझु गैरत धारियो अल्लाह साईं तव्हां असांजो जिस्म बि माउ जे पेट में तौहीद ते ठाहियो तव्हां पढ़ियल लिखियल वेठा हो अदा अमड़ जे पेट में अल्लाह साईं तव्हां असांजूं अखियूं घणियूं ठाहियूं रब अखियूं घणियूं ॾिनियूं जेके आहिनि मूंसां ॾाढा ॻाल्हायो कन हथ पेर गोॾा कुल्ला चप दंद दंद बि ॿ होशियारी सभु त ॿ आहिनि न साईं दंद 32 आंगुरियूं 20 थियूं 10 हथनि जूं 10 पेरनि जूं माउ जे पेट में रब साईं भला मथा घणा ठाहिया शाबाश नक ज़ुबान दिल शो अल्लाह साईं के चओ न अल्लाह साईं अखियूं ॿ ॾिनई कन ॿ ॾिनई हथ ॿ ॾिनई मुंहिंजा रब गोॾा बि 2 कुल्ला बि 2 चप बि 2 दंद 32 आंगुरियूं 20 मथो छो हिकु नक बि हिकु ज़ुबान बि हिकु दिल बि हिकु अल्लाह साईं जवाब मिठड़े मुहम्मद पाक जे क़ुरान में ॾिनो आहे फरमाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह बि हिकु आहियां तॾहिं त तोखे दिल बि हिकु ॾिनी मां बाना हिन दिल में मोहब्बत जी जाइ बि मां हिकु रब खे ॾी कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह बि हिकु आहियां बाना तुंहिंजी ज़ुबान बि हिकु आहे ख़ुशामद ॿिए जी न कजाए तारीफ़ मां हिकु रब जी कजाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह बि हिकु आहियां तुंहिंजो मथो बि हिकु आहे तुंहिंजो नक बि हिकु आहे त मां तुंहिंजो रब बि हिकु आहियां असांजे शिकारपुर जो रईसुल वाइज़ीन हज़रत मौलाना साईं अब्दुल रज़ाक मेखो साहब सभु रहमतुल्लाह अलैह तव्हां हुनजी ज़ियारत कई काफ़ी बयान ॿुधाव असां बि 10-11 साल साईं मेखे साहब सां गॾु वाइज़ कयासीं सिंध बलोचिस्तान में उहो साईं चवंदो अदा जेको हुन दर ते सजदा करे न इहो बेनको आहे हिनखे नकु ई कोन्हे असां मुवहिदन जो हथ मथे करे जो नक बि हिकु आहे त असांजो रब बि हिकु आहे तॾहिं अल्लाह वारो चए थो हुसैन करबल में पढ़ियो क़ुरान चओ न सुभान अल्लाह अॼु तव्हां गुनाहगार सैयदन के कुर्सीअ ते विहारे क़ुरान था पढ़ायो पर करबला में मुंहिंजे इमाम हुसैन नेज़े जी नोक ते हे क़ुरान पढ़ियो हो हुसैन करबल में पढ़ियो क़ुरान हुसैन तीरन में अने तिनियत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत
बिश्त जाहिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे चवे तो खालिद इब्न हकानी सब चो रहमतुल्लाह अलैह शहीद इस्लाम जा लफ्जन चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दग अजीम दगवा हुसैन जो दगवा जिहाद वारो मुहिब इन जो समूर जगवा हे जमलो बुझाए खुआरन वारा ईमान ताज़ो थी वेंदई करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आहे करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। एक दफ़ो ॿीहर सलात पढ़ो तो मजलिस बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्हम्दुलिल्लाह अज 1 सितंबर सन 2020 बमुताबिक 12 मुहर्रमुल हराम सन 1442 हिजरी खोहारा शहर जे इन ईदगाह में हजरत मौलाना साईं अब्दुल अजीज साहब मौलाना अब्दुल समद हिंदड़ साहब ऐं असांजो प्यारो साथी मोहम्मद मूसा भयो साहब जन जे बार बार रब्तन सां अवां जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते अल्लाह तबारक व तआला खानपुर शिकारपुर को सफ़र कराए मूंखे तव्हांजे हिन ईदगाह में सालाना शोहदा इस्लाम कॉन्फ्रेंस में अवां जी रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे। अल्हम्दुलिल्लाह अज कुरान बुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। मुझा दोस्तों कुरान जा आशिको दीन जा परवानो असी जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद वारा जियां सहाबा जा भी नौकर हूं त इएं अहल बेतन जा भी गुलाम आहियूं। असांजी हिक अख शान सहाबा आहे त ॿी अख शान अहल बेत आहे। असांजो परचम नबवी अच्छे नौकारे पटिन वारो झंडो इहो सहाबा जो भी झंडो वा त अहल बेतन जो भी झंडो वा। इस्लामी साल में कुल 12 महीना आहिन। मुहर्रमुल हराम, सफरुल मुज़फ्फर, रबीउल अव्वल, रबीउल सानी, जमादुल अव्वल, जमादुल सानी, रजीबुल मुरज्जब, शाबानुल मुअज़्ज़म, रमजानुल मुबारक, शवालुल मुकर्रम, ज़ुल्क़अद ऐं ज़ुल्हज। ये अंग्रेजी साल में भी 12 महीना जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर। अंग्रेजी साल शुरू थींदो आहे जनवरी खां खत्म थींदो आहे दिसंबर ते। मुसलमानन जो इस्लामी साल शुरू थींदो आहे मुहर्रमुल हराम जे महीने सां खत्म थींदो आहे ज़ुल्हज ते। मुहर्रम में भी कुर्बानी आ, ज़ुल्हज में भी कुर्बानी आ। मुहर्रमुल हराम जी 10 तारीख ते जै जवान जी अजीम शहादत थी आ, वो भी नबी जो लाल आ, नबी जो नवासो आ। ऐं 10 ज़ुल्हज ते मिना जे मैदान में जै जवान जी कुर्बानी थी आ, वो भी हिकिड़े नबी जो लाल आ। 10 ज़ुल्हज वारो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फर्जंदा। ऐं 10 मुहर्रम ते करबला जे मैदान में अजीम शहादत माण वारो हज़रत इमाम हुसैन हज़रत अली जो फर्जंदा मिठे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो आ। माना इस्लाम जे इब्तिदा में भी कुर्बानी आ त इस्लामी साल जी इंतिहा में भी कुर्बानी आ।
मां त चवंदो आहियां दीन इस्लाम खे कुर्बानी जी ईअं ज़रूरत आहे जीअं तव्हां असांजे फसलनि खे पाणीअ जी ज़रूरत आहे। पाणी ऐं भाण मिलंदो त फसल खे ताक़त थींदी, कुर्बानी थींदी त मिठे मोहम्मद जे दीन खे ताक़त मिलंदी। ऐं कुर्बानीअ सां दीन ख़त्म छो रही थींदो आहे, कुर्बानीअ सां दीन अञा वधी वेंदो आहे। ॾिठई कोन हाणे 10 ज़ुल्हज ते 11 ज़ुल्हज ते 12 ज़ुल्हज ते जेका ईद गुज़री, पूरी दुनिया जे इस्लामी मुल्कनि में लखें करोड़े मुसलमाननि अल्लाह जे नाले ते लखें जानवर, वहड़ियूं वाड़ा, गाबा, डांद, उठ, डाचियूं, बकरियूं, शेला, घटा, रिढा, दुंबा अल्लाह जे नाले ते हलाली जानवर कुर्बान कया। पो भी तव्हां घोटकी वञो, रोड़ी वञो, सखर वञो, मुंहिंजी शिकारपुर जी मालपड़ी में अचो, अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे हज़ारे हलाली जानवरनि जा धण नज़र ईंदा। बरकत आहे न, कुस जण में बरकत आहे, अल्लाह जे नाले ते ज़बो थियण में बरकत आहे। हरामी जानवर ॼमन भी घणा था, हिकड़ी कुत्ती आ भी 16 गुलर थी ॼणे, ऐं हलाली जानवर ॼमन भी घट था। बकरी 1 फर 2 3 4, पर जे 5 ॼणे त साफ़ ही अखबार में फोटू ॾींदा त फिलाणे अमरा जी बकरी के 5 बच्चा जया। हो ॼमन भी घट था, हो हरामी ॼमन भी घणा था, हो कुसजन भी न था, हलाली कुसजन भी अथा। ईद ते शादीअ में घोटकी जी गोश्त मार्केट में कासाई भी कोहन था। हाँ साईं, ईद ते भी कुसजन था, पर तब हरामिन के नजर कर त हरामी कुत्ता नजर ही नथा अचन। जाडे काडे रुगो हलाली माल थो नजर अचे, छो त अल्लाह जे नाले ते कुसजन में बरकत। असा सहाबा जा भी गुलाम हूं, अहल बैतन जा भी गुलाम हूं। सहाबा जी अजमत के छो न मञूं? खबर थी सहाबा उन मदरसे जा तालिब थी जै मदरसे जो नालो थी बैतुल्लाह। ये लफ्ज तां जी जुबान में बुधण थो चाहियां, निंड फिटायो बुधायो मदरसे जो नालो छा है? ॾाढा ॻाल्हायो त रब तव्हांखे ज़ियारत कराईंदो काबतुल्लाह जी। मदरसे जो नालो अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों कुरान जा आशिको, दीन जा परवानो, मदीने जे मीर जा शागिर्द, सुभान अल्लाह। उन मदरसे जा तालिब जै मदरसे जो नालो बैतुल्लाह। उन मदरसे में पढ़ण वारे किताब जो नालो सच्चो कलामुल्लाह। किताब जो नालो कलामुल्लाह। मदरसे में पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वरी उन मदरसे में जेके तालिब पढ़न, उन तालिबन जे मुम्तहिन जो नालो खुद अल्लाह। साईं उहे केड़ा सहाबा? अचो त कुरान को पुछूं। हिकड़ा मुहाजिरीन, ॿिया अंसार। मां नथो चवां, रब जो कुरान तो फरमाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु वअअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहारु खालिदीन फीहा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। वरी बि जाते कुरान तो फरमाए सहाबा जे बारे में, फरमाए लिल फुक़रा मुहाजिरीन अल्लज़ीना उखरिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना व यंसुरून अल्लाह व रसूलहु उलाइका हुमुस सादिकून। वे सब सच्चा, उलाइका हुमुर राशिदून, सब हिदायत वारा, उलाइका हिज़्बुल्लाह,
अला इन हिज़्बुल्लाहि हुमुल मुफ़्लिहून। साहबा रब जो लश्कर सब कामयाब। चे तो इन्नल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि वल्लज़ीना आवौ वनसरू उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा। उहे मोमिन होया सब पक्का। कुरान साहबा जी तारीफ़ सां भरे पियो। अफ़सोस आहे तुंहिंजी हालत अहिड़नि साहबा खे लाउडनि ते गारियूं था ॾियो, घटि वधि था ॻाल्हायो। उहो सिद्दीक़ अकबर जेको अॼु बि मदीने वारे साईं सां रोज़े में कदमनि में भाकुर में सुतो पियो। ही पखो हले थो। मौलाना साईं अब्दुल अज़ीज़ साहब पखो हलरायो त शाह साहब खे हवा लॻे। अल्हम्दुलिल्लाह हिन पखे जी हवा मूंखे बि लॻे थी, साईं अब्दुल अज़ीज़ साहब खे लॻे थी, ॿियनि मुअज़्ज़िज़ उलमा कराम जेके स्टेज ते वेठा आहिनि बुज़ुर्ग हिननि खे लॻे थी। हलूं मदीने, अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारे। मदीने मदीने हलो, उते साओ रोज़ो आहे गुंबज़े ख़ज़रा। उते बि 24 कलाक सुबुह खां वठी करे सिज लथे ताईं 70,000 मलाइक रहमत जो दुरूद था पढ़नि। वरी सिज लथे खां वठी वरी सुबुह ताईं 70,000 मलाइक ॿिया था पढ़नि। इंसान भी पढ़न था, जिन्न भी पढ़न था, जानवर भी नबी साईं ते सलात पढ़न था, पखी भी पढ़न था, सजी मखलूकत पढ़े थी। पर कुरान तो फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी। रब तो फरमाए दुनिया वारो तवां त मुझे महबूब ते सलात पढ़ो था, पर मां खुद कायनात जो रब भी पढ़ा थो। दुरूद वारी इबादत में रब तो फरमाए मां भी तव्हां सां शामिल आहियां। वो पंहिंजी दिल ते हथ रखी सोच, 24 कलाक जेका हुजूर जे रोज़े ते अल्लाह जी रहमत थी खिरे, उहा रहमत जी हवा जे मदीने वारे साईं महबूब खे लॻे थी त महबूब जे कदमनि में ॿ यार सुता पिया आहिनि, अबू बकर उमर, उन्हनि खे बि लॻे थी। तॾहिं त चवां थो न असां सहाबा जा बि ग़ुलाम, असां आल बैतन जा बि ग़ुलाम। यारो मां हसन हुसैन जो बि नौकर आहियां। हसन हुसैन के किए न मञा, हसन हुसैन के त मदीने वारे साईं मुझे महबूब मदीने जी घिटन में पंहिंजे कुलन ते खणी घुमायो आ। इमाम हसन साईं सजे कुल्ले ते, इमाम हुसैन साईं खबे कुल्ले ते। ज़िले घोटकी वारो अल्लाह साईं तव्हां असांखे बि पुट ॾिनान, पोटा ॾिनान, ॾोठा ॾिनान। असां तव्हां पंहिंजी औलाद खे मोटरसाइकिल ते विहारे शहर में घुमाईंदासे। अञा को पैसे वारो आ त मेरान कार ते, 3D कार ते, एक्सलाए ते, जीएलाए ते पंहिंजी औलाद के मुल्कन जा सैर कराए। आसे अञा को MP MNA पेजारन ते या वजीर आला वजीर आजम पंहिंजी औलाद के हेलीकॉप्टर में विहारे, हवाई जहाज में विहारे दुनिया जा सैर कराए। पर काबे जे रब जो कसम आ, जेका सवारी मुझे रब साईं हसन हुसैन के ॼाराई, क़यामत के माओ जे लाल के एड़ी सवारी न मिलंदी। मिलंदी एड़ी सवारी। इमाम हसन सजे कुल्ले ते, इमाम हुसैन खबे कुल्ले ते। सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी नजर पेजी वे, फरमा वाह जी सवारी आ, वाह जी सवारी आ। मुझे महबूब साईं फरमायो सोना उमर रुगो सवारी छो थो ॾिसे, सवार भी त ॾिस न केॾा ऊचा। जे सवारी ऊची आ त पोइ सवार भी ऊचा आहिनि। जीअं क़यामत ताईं के माउ जे लाल खे हेड़ी सवारी न मिलंदी, तीअं क़यामत ताईं के माउ जे लाल खे हेड़ा सवार भी न मिलंदा। जागो था, पंहिंजी दिल ते हथ रखी करे फैसलो कजो। हसन हुसैन के मञा, छो त नाने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कुलन ते खणी घुमायो। घोटकी वारो मां अबू बकर सिद्दीक साईं खे कीअं न मञा। अबू बकर सिद्दीक वरी उहो सहाबी आ जे हिजरत वारी रात मुझे महबूब जे इंतजार में निंड नथो करे। अम्मड़ चवे थी, अबो चवे तो सिद्दीक आराम कर, ना मां माशूक जो इंतजार आ। मुझे महबूब चयो सिद्दीक हिक रात इंतजार कजाए त मक्को छॾे मदीने हलंदासे। अमा मां कीअं निंड कयां। सिद्दीक इंतजार में महबूब दर ते आयो। सजी दुनिया मदीने वारे साईं जे दर ते वञे, महबूब वरी सिद्दीक जे दर ते। साईं सफ़र शुरू कयो।
हलिया सिद्दीक़ सां गॾु मां 2015 में उम्रे ते वियोसि मां जो वो जबल ॾिठो जंहिं जबल ते सिद्दीक़ महबूब मुस्तफ़ा खे पंहिंजे कुलनि ते खणी घुमायो मांखे सिद्दीक़ जी सदाकत समझ में अची वई असां इएं न पिया चढ़ी सघूं जबल ते वाह सिद्दीक़ तोखे सलाम आ मदीने वारे साईं जी नबूअत वारो बार कीअं कुलनि ते खणी मथे वए साईं फरमायो सिद्दीक़ अॻियों जबल आ पोयों दुश्मन आ सवारी कोने सिद्दीक़ तो चवे साईं सवारी हाज़ुर आ साईं के कुलनि मुबारकनि ते अबू बकर विहारियो हाणे घोटकी वारो फैसलो तव्हां कयो हसन हुसैन के मञूं छो त नाने मोहम्मद पाक कुलनि ते घुमायो बाक़ी सिद्दीक़ खे कीअं न मञूं सिद्दीक़ वरी हसन हुसैन जे नाने मोहम्मद के कुलनि ते घुमायो दिल ते रखी फैसलो कर हया नथो अचे एड़े सिद्दीक़ के गारियूं था ॾियो हिकिड़े वरी तकीर कई आ ज़ाकिर त नऊज़ बिल्ला चे अबू बकर को मुसलमान ही कोने अस्तगफिरुल्लाह मां चो जे करे अबू बकर मुसलमान ना है त असां केड़ा मुसलमान थींदासे अरे जालिम अबू बकर त मुसलमानियत जो रवाज विधो आ जवानी में त पहिरों कलमो ही सिद्दीक़ सिद्दीक़ मुसलमान ना है त असां केड़ा मुसलमान इस्लाम जो रवाज ही अबू बकर विधो आ अल्लाह अकबर कबीरा हजरत उमर जे बारे में त नबी से फरमायो अम्मा आयशा अर्ज कयो साईं ताजी उम्मत में कोएड़ो साहबी आए जंजू अल्लाह वट एडियूं नेकियूं हुजन जेडा रात जो आसमान में सतारा थींदान मुझे साईं फरमा आयशा वो मुझी उम्मत में उमर आ आसमान जे सतारन जेडियूं नेकियूं अम्मा आयशा चवे थी मां निमाणे अंदाज में चयो साईं मुझो बाबो काडे वियो अबू बकर सिद्दीक़ के सोनो उमर मारे वियो फरमाया न आयशा तुझे बाबे अबू बकर जूं केड़ियूं गालियूं कजन आयशा हजरत उमर जी जिंदगी जो सब नेकियूं हिकड़े पासे सिद्दीक़ जी झोल में जेका मां महबूब गार वारी रात निंद्र कई न उहा नेकी सिद्दीक़ जी बे पासे पाण फरमायो महशर के मैदान में मां अबू बकर जो हथ पकड़े करे चवंदुमि दुनिया वारो मां सभिनी जा थोरा लाथा पर मां मोहम्मद सिद्दीक़ जा थोरा न लाए सघिया हजरत उमर भी उमर आ मदीने जे मीर बैतुल्ला जे गिलाफ के पकड़े रोई दुआ घुरी तवज्जो कर त मां चेन यारन जो भी शान पढ़ा हसन हुसैन जो भी शान पढ़ा छो त असां जमियत उलमा इस्लाम वारा असां सिद्दीक़ी भी आयो असां फारूकी भी आयो असां ओस्मानी भी आयो हथ मथे करे जो असां हैदरी भी आयो असां जो अकीदो आ जेको मुर्शिद सोने अली के न मने उन जे मुंह में लख लानत हुजे असां हसनी असां हुसैनी वाह उमर तुझे शान तो भी कुर्बान वना बैतुल्ला अल्लाह जो घर जिनके बारे में कुरान तो फरमाए इन अव्वल बैति वुज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन हे अल्लाह जो घर ठाइण वारो मिस्त्री भी अल्लाह जो नबी मजूर भी अल्लाह जो नबी मिस्त्री अबोवा मजूर पुटवा वडेरे जो घर न ठाइन खान जो चौधरी जो भोतार जो न बैतुल्ला के जो घर हाथ मथे करे बुधा अल्लाह जो घर दुनिया में वडेरन जू जायूं ठाइंदा मिस्त्री मजूर शाम थींदी आ अजो के दौर जी मिस्त्री जी दिहाड़ी 1200 रुपया मजूर जी दिहाड़ी 600 रुपया जडे रब जो घर ठही वयो अल्लाह फरमायो खलील जी मुझा अल्लाह मजूरी घुरत ॾियाई मां रब जो घर ठायो थी हजरत इब्राहिम जेका मजूरी घुरी अल्लाह से के एडी वणी वई रब उहा मजूरी भी मिठे मोहम्मद जे कुरान में लिखाई फरमाए व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम जो सुभान अल्लाह चेतो रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना
وتب علينا إنك أنت التواب الرحيم ربنا وابعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم या अल्लाह हिन घर जो नालो छा आहे रब फरमायो बैतुल्लाह ये लफ्ज़ तांजी ज़ुबान में भी ॿुधण थो चाहियां घर जो नालो परियां भी ॻाल्हायो त निंड फिटे घर जो नालो मिस्त्री जो नालो चे इब्राहिम खलीलुल्लाह मिस्त्री जो नालो भला मज़ूर जो नालो चे इस्माइल ज़बीहुल्लाह ओ मुझा अल्लाह मजूरी दे रब फरमा खलील जेको घुरे त ॾियाए मुझा खजाना भरलन सोन ॾियाए ना ना भला चांदी ॾियाए न मुझा रब अशरफियूं ॾियाए दीनार ॾियाए दिरहम ॾियाए जबल सोना करे ॾियाए न मुझा अल्लाह खलील तो चवे या अल्लाह मुंहिंजी दिल थी चवई जे करे घर जो नालो बैतुल्लाह या मिस्त्री खलीलुल्लाह या मजूर ज़बीहुल्लाह या त मजूरीअ में दे मुझे खानदान में मूंखे मिठो मोहम्मद रसूलुल्लाह दे इन मजूरी को मथे भी कड़ी मजूरी है मदीने वारो साईं मुझे खानदान में दे इहा दुआ खलील गुरी सागी जा या बैतुल्लाह जी वरी बी दुआ असांजे नबी हबीब मुस्तफा गुरी हबीब मुस्तफा ही दुआ गुरी हदीस में लिखल उलमा वेठान अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन खत्ताब औ बि अमर बिन हशाम या अल्लाह मक्के में ब वडा भोतार तारन ब खान ब चौधरी ब सरदार तारन एक खत्ताब जो पुट उमर बो हशाम जो पुट अमर यानी अबू जहल या अल्लाह मां मिठो मोहम्मद भी तोखे अर्ज तो कया बिनी मो हिकड़ो तमा मोहम्मद जे दीन के दे मुझे इस्लाम के ताकत थे या अल्लाह तुझी मर्जी या उमर दे या अबू जहल दे हरू भरू नथो चवा त उमर दे छो त घुरण मां मोहम्मद जो कम्मा मुझा रब देण तू अर्श वारे रब जो कम्मा जेको तोखे वणे उहो मुखे दे हाणे पंहिंजे दिल ते हथ रखो जेको माण्हू हज़रत उमर के गारियूं दे हज़रत उमर के घट वध ॻाल्हाए ईअं सम्झो इहो अल्लाह जी चूंड खे थो ॻाल्हाए छो त हज़रत उमर साईं जी चूंड कीअं कई आहे ॾाढा ॻाल्हायो पोइ त सोणे उमर खे नथो ॻाल्हाए इहो त रब जी ज़ात खे ॻाल्हाए थो छो त मुंहिंजे महबूब हबीब दुआ घुरी खलील भी दुआ घुरी खलील दुआ घुरी क़बूल त थी पर दुआ जो असर हज़ारनि सालनि खां पोइ ज़ाहिर थियो पर हबीब मुस्तफ़ा दुआ घुरी क़बूल भी थी मुंहिंजे महबूब सुबुह जो दुआ घुरी अल्लाह शाम जो उमर मुरीद करे ॾिनो छो त खलील ऐं हबीब में भी त फ़र्क़ु आहे न मौलाना खलीलुल्लाह जी माना भी अल्लाह जो दोस्त ऐं हबीबुल्लाह माना भी अल्लाह जो दोस्त खलीलुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जी सिफ़त आ हबीबुल्लाह असांजे नबी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त आ पर खलील उन दोस्त खे चइबो आहे जेको सभु कुझु तन मन धन अल्लाह जे नाले ते घोर करे पोइ अल्लाह यारी रखेसि हबीब उन दोस्त खे चइबो आहे जेको रब खे कुझु ॾे न ॾे पर रब उन सां प्यार करे असांजो महबूब हबीबुल्लाह आया केड़े उमर के ता गालायो हजरत उमर वो जवान आ जे पांजे दौरे खिलाफत में 22 लाख मुरब्बा मील जो हुक्मरान हजरत उमर साईं 950 त जामिया मस्जिदूं ठाराई ता सखर विंदा हो न सखर में बंदर रोड ते जेका जामिया मस्जिद ता डिठी हुंदी हजरत साईं कारी खलील अहमद साहब रहमतुल्लाह अलैहि वारी केडी वडी बंदर रोड ते एड़ियूं जामिया मस्जिदूं हजरत उमर पांजी हुकूमत में 950 मस्जिदूं ठारायूं और हाणे वारे वजीर आजम के चोका मस्जिद त ठारा वो तो चेतो इस्लामाबाद में ठहल भी शहीद तो त वाणे जा मंदिर हे आ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान हजरत उमर जो इन उम्मत ते एहसान आ ओ मस्जिद जा पेशमामो तवा ते भी सोने उमर जो थोरो आ
जो हज़रत उमर सब खां पहिरों बैतुल माल मोस पंहिंजी हुकूमत जी सभिनी मस्जिदुनि जे पेशमामनि जी बि सरकारी पघार मुक़ररु कई। हज़रत उमर वो जवान आ जंहिंजो मौज़िननि जे मथां बि थोरो आहे, जेके 5 वक़्त आज़ान था ॾियनि शहर में उन्हनि जी पघारूं सब खां पहिरों मस्जिद में 5 वक़्त आज़ान ॾियण वारे जी बि हज़रत उमर साईं पघार मुक़ररु कई। हज़रत उमर वो जवान आ जंहिं पंहिंजे दौरे खिलाफ़त में जेको मस्जिद जी ख़िदमत कंदो, मस्जिद खे बुहारी ॾींदो, उन जी बि पघार। हज़रत उमर वो जवान आ जंहिं पंहिंजे दौरे खिलाफ़त में ऐलान कयो, अचो नौकरी वठो। मुसलमानों हिन दौर में नौकरी मिले थी 2 शर्तनि सां, या रिश्वत हुजे या सिफारिश हुजे। जे सिफारिश हूंदी भी नौकरी जल्दी मिलंदई, पैसो मिलंदई हूंदई भी जल्दी नौकरी मिलंदई। पर हज़रत उमर ऐलान कयो, अचो फौज में भर्ती कयां तो, नौकरी मुफ्त में ॾियां तो, रुगो शर्त बन चेहरे में मिठे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत दाढ़ी रखी अचो, सीने में अल्लाह जो कुरान याद करे अचो, मां उमर को मुफ्त में आर्डर वठो। हज़ारे सहाबा जी औलाद फौज में जवान भर्ती थिया, सभिनीनि जे चेहरे में हुजूर नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी ही, सीने में कुरान हो, कुरान जा कारी फौज में भर्ती थिया। हज़रत उस्मान भी उस्मान आ। हज़रत उस्मान मदीने वारे साईं जो उहो सहाबी जेके मदीने जे मीर 8 दफ़ा जीअरे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। चो सुभान अल्लाह। इन्हनि यारनि जूं दीन में ख़िदमतूं, सखी भी हुयो, हयादार भी हुयो। 22 लख मुरबा मील जो हुक्मरान हज़रत उमर खां गुज़रे उस्मान सही खिलाफत ते आयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में एॾो सखी जो जंगे तबूक जो ज़मानो आ, मदीने जे मीर चंदे जो ऐलान कयो। फरमा उथो साहबियो चंदो ॾियो, अल्लाह जे दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, दीन जी सरबुलंदी जे लाइ। साहबा फरमाइंदा हज़रत उस्मान उथी बीठो, या रसूल अल्लाह मुझो चंदो लिखो। साईं मां अल्लाह जी राह में 100 उठ इनाज जा भरियल रब जी राह में ॾिना। 100 उठ हिन दौर में मौलाना हिकड़े उठ जी क़ीमत 2 लख रुपया। मां बलोचिस्तान वेंदो आहियां, गंदावा गंदाखा झलमक्सी भागनाड़ी जलसन ते, ओॾे उठ घणा न, खुशकी आहे, पाणी घटि आहे। मां पुछा कई, चइसे 2.5 लख 2 लख हिन दौर में उठ जी क़ीमत आहे। माना 100 उठ, माना हज़रत उस्मान हिकिड़ी जाइ ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 2 करोड़ चंदो ॾिनो। नबी से फरमायो, अल्लाहुम्मा ज़िद फज़िद, उस्मान जे वधाईंदे त अल्लाह अञा वधाईंदई। जैसे पो लिखो भला अलैया मियता बईरिन, साईं 200 उठ अल्लाह जी राह में ॾिना। असां मौलविन खे 100 रुपयो चंदो ॾींदा आहियूं, बि खीसे में ॾिसी वासी ॾींदा आहियूं, मतां वधीक न अची वञनि। घणे ॾींदा आहियूं मौलाना? सखिया सहाबा 200 उठ नबी साईं खे फरमाया, लिखो मां अल्लाह जी राह में ॾिना। नबी से फरमा उस्मान वधाईंदे त अल्लाह अञा वधाईंदई। चइसे 300 उठ। सुभान अल्लाह। तव्हां छो वठिजी विया हो, तव्हां को चंदो नथो घुरा। 300 उठ। सुभान अल्लाह। मुझे साईं फरमाया उस्मान वधाईंदे त अल्लाह अञा वधाईंदई। चइसे भला लिखो 400 उठ। 10 करोड़ 8 करोड़ थी विया। 400 उठ साईं अल्लाह जी राह में। असांजा मौलवी तव्हां को जलसे में चंदो लिखाइनि, नाला लिखाईंदो, वरी पोइ अलाए पहुचायो अला न पहुचायो, जेसीं त मौलवी पाण दर ते पहुचे। हेॾे चंदो लिखण वारो महबूब साईं साहबा को लिखाए, वरी लिखाइण वारो हज़रत उस्मान। चो ॻाल्हि पकी पकी आहे। असांखे माण्हू लिखाए भॼी वेंदा आहिनि, बाक़ी हो त हज़रत उस्मान आहे, वरी महबूब साईं खां थो लिखाए। ॻाल्हि पकी बि सची बि। साईं जन फरमा उस्मान मां हुज थो कयां, उस्मान तोखे अल्लाह गंज ॾिनो आहे, जे अञा ॾींदे दीन जे लाइ चंदो त रब वधाईंदई। चइसे 500 उठ ॾिना अल्लाह जी राह में। वरी फरमा उस्मान वधाईंदे त अल्लाह अञा वधाईंदई। चइसे 600 उठ। फरमा अञा वधा। चइसे 700 उठ। उस्मान अञा वधा। चइसे 900 उठ। नाडू 18, माना 18 करोड़ चंदो हज़रत उस्मान ॾिनो हिकिड़ी मजलिस में, हिकिड़ी जाइ ते। नबी से फरमा उस्मान अञा ॾींदे। चइसे उठ ख़त्म थी विया, भला 200 घोड़ा बि ॾियां थो अल्लाह जी राह। जिहादी घोड़ा उन वक्त ये सवारियूं, हाणे त ये मोटरसाइकिलियूं कारियूं। साहबा जा घोड़ा रब के एडा प्यारा जो उन्हनि घोड़नि जी कदमनि जी दज़ जो भी अल्लाह कुरान में कसम कयो आहे।
والعاديات ضبحا فالموريات قدحا فالمغيرات صبحا فأثرن به نقعا فوسطن به جمعا. حضرت عثمان تو جیسے 200 گھوڑا عثمان انیا ڈیندے جیسے 100 تلواراں بھی ڈیاں تو جے جہاد میں کم ڈیندیوں 100 زرہ 100 ڈھال ہاں سائیں 100 خنجر 100 تیر 100 کمان مجھو چندو لکھو. عثمان بس ہانے تا گنج ڈنئی جیسے بیو تا سائیں ونا گھروں بھی تھی اچا. سبحان اللہ ڈری یار. मां अचां तो सोने अलीअ ॾे बि थोरो जल्दी हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां उस्मान. अल्लाह उस्मान जो जैसे घरों थी अचां घर वियो सीरत उस्मान साईं जा किताब था लिखनि चादर विछाए घर में सोन चांदी पैसा अशरफियूं दीनार दिरहम खणी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो. साईं ही भी चंदो नक़द क़बूल कयो. हेरे तक जाए हजरत उस्मान जे चंदे के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नबूअत वारे उन हथ में खयो जे हथ जी आंगुर जे इशारे सां 14 जो चंद्र भी 2 टुकड़ा थी वियो. हीअं उस्मान जो चंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में वरी खबे हथ में वरी सजे हथ में एॾा ख़ुशि पिया थियनि. फरमायो मा अमिल मा ज़र बादल यौम. या अल्लाह अॼु उस्मान एॾो ॾिनो आहे एॾो ॾिनो आहे अॼु खां पोइ ॿी का नेकी न बि करे मां उस्मान जे लाइ जन्नत जो ज़ामिन मां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. उस्मान जे चंदे खे खणी नबी से दुआ घुरी. अल्लाहुम्मा रफ़ीकी फिल जन्नति उस्मान बिन अफ़ान. या अल्लाह जन्नत में हर नबी जो को न को दोस्त कयो थी मां मुहम्मद जो जन्नत में दोस्त करे त सोनो उस्मान कजा. असां सभिनी जा नौकरूं अच सोनो अली भी कुछ बुधाया शान. अली भी अली आचो सुभान अल्लाह. अली जा नौकर बई हथ मथे करे जन सुभान अल्लाह. अली अली आ अली जो कुरान सां इश्क हो अली जे मथे ते पटको. असां बुखारी सैयदन भी इन करे पटको पातो आ. असां जो मुर्शिद अली पिटके वारो न हो चो पटके वारो. असां जे चेहरे में दाढ़ी आ स्टेज ते बुजुर्ग आलिम वेठान अच्छी दाढ़ी चमके थी पुछा कई थी असां दाढ़ी छो रखी आ. असां दाढ़ी इन करे रखी आ त करबला जे मैदान में जेको जवान शहीद थियो 52 साल जी उम्र में हजरत सैयदना इमाम हुसैन जुमे जे ॾींहुं ॾही मुहर्रम ते उन सोने हुसैन जे चेहरे में भी नाने मुहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके पई. अम्मा बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा हसन हुसैन जी अमड़ थी चवे सोनो अली सुबह जो घरों निकिरंदो मथे ते पटको पाईंदो चेहरे में दाढ़ी कुल्ले ते ज़ुल्फ़कार तलवार खणंदो. सुबह जो पंहिंजी सवारीअ ते निकिरंदो त अली जे चपन मो घरों निकिरण महिल ही आवाज़ ईंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन. जल्दी सुभान अल्लाह कर बाकी 10 मिनट बचान. इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन. जेके कुरान वणे बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह. अजो खोहारन जे गोठ ते जेसी ताईं घोटकी को साउंड जो आवाज तो वने वण वण ते दर दर ते अजो घर जे थाव थाव ते कुरान जी रहमत थी वसई. सोनो अली वरी चपन ते पेरों सिपारो शुरू तो करे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन. वरी ॿियों सिपारो टियों सिपारो कुरान पढ़दे पढ़दे हजरत अली से मजूरी भी करे थो कुरान भी पढ़े थो थकजी पवे तो आसमान दे तके ही लफ्ज़ तो चवे रज़ीना किस्मतल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालुन. ओ मुझा अल्लाह मां अली तुझी तक़सीम ते राज़ी आया. रब जाइलन के माल ॾिनो थी मां अलीअ खे कुरान ॾिनो थी. माल वारे जा दुश्मन घणा कुरान वारे जा यार घणा.
काथे असां जी खानपुर शिकारपुर काथे ही तांजो शहर आदलपुर रोड खोहारा असां तवां जी भी काई भी निस्बत नाहे असां तवां जी मोहब्बत ऐं निस्बत आ त इन कुरान वारी आ हज़रत अली तो फरमाए मुंहिंजा मौला माल न ॾिनई त ख़ैर आ छो त माल दुनिया जी मिल्कत आ मरी वञूं क़ब्र में कफन भी या नसीब पर अलीअ जे सीने में कुरान ॾिनो थी कुरान मां अली सां क़ब्र में भी गॾु पुल सिरात ते भी गॾु सिरात मीज़ान में भी गॾु पर चो अली जो कुरान अली सां जन्नत में भी गॾु कुरान पढ़दे पढ़दे शाम थी वई मजूरी करे मुंहिंजो अली साईं घर मोटी आयो हसन हुसैन जी अमड़ वेझो आई ख़िदमत जे लाइ अञा पंहिंजा कदम मुबारक घोड़े तो कोन लाथई अम्मा फातिमा चए थी अली जी ज़ुबान मो आवाज़ पियो अचे कुल हुवल्लाहु अहद हाणे थकिजी पियो मां जल्दी दुआ थो घुरां अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद अम्मा फातिमा दी चे सोना अली गाल समझ में ना आई सुबह जो घरों वने पयो त पेरों सिपारो मोटी आयो आ त आखिरी सिपारे जो आखिरी सूरतूं हजरत अली जवाब ॾिनो फातिमा तुझे बाबे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमावा अली उम्माल कुरान वल कुरान मा अली अली कुरान सां गॾु हूंदो वा कुरान अली सां गॾु हूंदो वा फातिमा तुझे बाबे जाके उम्मती महीने में कुरान जो ख़त्म कढंदा के साल में ख़त्म कढंदा के 6 महीने में ख़त्म कढंदा के हफ़्ते में ख़त्म कढंदा पर मां अलीअ जी कुरान सां एॾी दिलि आहे फातिमा सुबुह जो कुरान शुरू कंदो आहे शाम जो घर मोटींदो आहे 7 कलाकनि में मां अली सॼो कुरान पढ़ी वेंदो आहे हाणे भी काबे जे रब जो कसम असां भी अल्हम्दुलिल्लाह अली जा नौकर आहियूं असां जे मदरसन उलमा देवबंद जे मदारिस में असां ॾींहं रात सिंध बलोचिस्तान में वाहिद करे रात जो 1 बजे करे 2 बजे मदरसे वेंदा आहियूं छो त असां आलिमनि जा घर मदरसा आहिनि रोडनि ते बदमनी आहे पोइ असां सुम्ही पवंदा आहियूं मदरसे त असांखे नबी साईं जा महिमान तालिब नज़र ईंदा आहिनि जेके वीचारा दाल चांवर खाई बि सुम्ही पवंदा आहिनि अल्लाह ॼाणे सैयद जी गुनाहगार कननि ॿुधो केतिरनि मदरसन जा तालिब सोने अलीअ जे बच्चन वांगुरु निंड में उस्ताद जो सबक याद कंदे कुरान पढ़ंदे नज़र ईंदा अली साईं जो ॾाजो ई असां वटि आहे अली साईं जा बच्चा निंड में कुरान पढ़ंदा हा असांजे मदरसन जा तालिब भी निंड में कुरान पढ़ंदा हाणे लॉकडाउन जे बावजूद मदरसा बंद हा अल्हम्दुलिल्लाह हाणे खुली विया आहिनि हिन साल विफाकुल मदारिस अरबिया जे तरफ़ों जेको रिसालो ईंदो आहे माहनामा उन में रिपोर्ट आई त उलमा देवबंद जा उहे मदरसा जेके रजिस्टर थियल आहिनि हिन साल सच्चा हुसैनी हैदरी देवबंद जे मदरसनि मां तक़रीबन हिन साल भी 70,000 कुरान मजीद जा हाफ़िज़ निकिता जंहिंमें 13,000 न्याणियूं कुरान मजीद जो हाफ़िज़ फैसलो तव्हां कयो होॾे मरसिया अथव होॾे नोहा अथव पर हिन जमात में रब जो कुरान अथव सोणे हुसैन वारो ॾाजो ई हेॾे अथव होॾे हाय घोड़ा अथव हेॾे सबुर अथव ॾही मुहर्रम ते सोणे हुसैन वांगुरु असांजी जमात वारा रोज़े सां हूंदा आहिनि ॿिया ख़तमनि जे कॾ हूंदा आहिनि असांजी जमात रोज़े सां हूंदी आहे नफ़ल पढ़ंदा आहिनि मस्जिदुनि में ॾही मुहर्रम ते ख़ुदा जो कसम आहे क़ुरान जा ख़तमा कढी करे असां नज़र बि अलाह जी चवंदा आहियूं न्याज़ बि अलाह जो सवाब मुंहिंजे इमाम हुसैन जो असां ख़तमा कढंदा जियां न्याज़े हुसैन जायज़ ना है त ईअं न्याज़े मोहम्मद भी जायज़ ना है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याज़े अबू बकर भी जायज़ ना है न्याज़े उमर भी जायज़ ना है न्याज़ लफ्ज़ जी माना त समझो न मांखे वरी हिकिड़ो पियो चए सैयद सगोरा बादशाह माण्हू हेॾा रूसी हेॾा सुपर चांवर हेॾा त छोला पयल आहिनि बाकरा गोश्त अंदरि पयल त चांवर भी कॾहिं हराम थींदा छा चरियो थियो आहे छा कुरान छा थो चवे हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दम वलहमुल खिंजीर जो कुरान सचो आहे
कुरान तो फरमाए 86 पारे में सूरत माइदा में जेको जानवर मरी वने यो हराम आ। हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु जानवर जी सीर वारी रत भी हराम आ। वलहमुल खिंजीर सूअर जो गोश्त भी हराम आ। वमा उहिल बिही लिगैरिल्लाह ऐं हर उहा शइ तोड़े जो पाक हलाल हुजे जे अल्लाह जे नाले खां सवा ॿिए जो नालो अची वियो इहा बि हराम आ। सूअर जे गोश्त वांगुरु हराम आ। चरिया अथव मतां पाटड़े जे भत ते पंहिंजो ईमान विञायो, मतां खिरणीअ जे करे ऐं शोलनि जे करे पंहिंजो ईमान विञायो, सुभाणे नबी साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो। तंहिंजे करे जीअं नज़र अल्लाह न्याज़े हुसैन जाइज़ न आहे त ईअं नज़र अल्लाह न्याज़े मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि जाइज़ न आहे, न्याज़े अबू बकर बि जाइज़ न आहे। थोरो सम्झो मुस्लमानो, मुहर्रम में ख़त्मा भली ॾियो पर हीअं चओ त नज़र बि अल्लाह जी, न्याज़ बि, सवाब मुंहिंजे करबला जे शहीदनि जो। उतां 20 देगियूं साईं अब्दुल अज़ीज़ जे मदरसे पहुचाए वञो मस्जिद, इंशाअल्लाह असां बि खाइण ईंदासीं। सोचो सही, साहबा सां मोहब्बत कयो, अहल बेतन सां मोहब्बत कयो। हुसैनियत असांखे इहो सबक़ थी ॾे, सिर कटिजी वञे पर ज़ालिमनि जे आॾो न झुकाई जाए। करबला जो मैदान आहे, इमाम हुसैन तो जे शिमिर पली त जंग बंदि कर, नाने नबी जी नमाज जो टाइम थी वियो आहे। वो तो चे असां न कंदासीं जंग बंदि, ज़ालिमनि जिन नबी साईं जा नवासा कुठिया, अल्लाह उन्हनि को क़ुरान बि खसे छॾियो, नमाज़ बि खसे छॾी। पर देवबंद जमात वारो तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां वटि मस्जिद बि आहे, तव्हां वटि क़ुरान बि आहे, तव्हां वटि नमाज़ बि आहे। इहो सोणे हुसैन जो ॾाजो आहे। इमाम अली मकाम चो घणा मुजाहिद बचान मुंहिंजा, चइसे 40 ॼणा बचान। ॿुधो आख़िरी ॻाल्हियूं, इमाम अली मकाम फरमायो 20 ॼणा हिननि ज़ालिमनि सां मुंहुं ॾियो, 20 ॼणा करबला जे मैदान में तीरनि ऐं तलवारनि ऐं खंजरनि जी बारिश में मां हुसैन जे कढ करबला जी मिट्टी सां तयम्मुम करे हथियारनि जी बरसात में जमात सां नमाज़ पढ़ो। हा सही। ऐं हे वरी सदाए हुसैनी सदाए हैदरी चांहि जे कोप ते नमाज़ वई, यारनि जी महफ़िल में नमाज़ वई, शांजा असां हुसैनी हैदरियूं असां को शादियुनि में नमाज़ वयूं, जनाज़नि में नमाज़ वयूं। मुस्लमान हथ मथे करे अॼु उलमा जे आॾो इकरार करे चो त सचो हुसैनी आहियां, हिकिड़ो फर्ज़ बि अल्लाह जो न गुसाईंदुसि, चओ इंशाअल्लाह 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदुसि। सोणे हुसैन वांगुरु मस्जिद खे आबाद कंदुमि, सिर कटिजी वञे रब जो फर्ज़ न छॾींदुमि, अल्लाह जो दर छॾे ॿिए जे दर ते न वेंदुसि, ख़त्मे नबूअत जे कानून जी हिफ़ाज़त कंदुमि। मुंहिंजे क़ाइद जमियत हज़रत मौला फज़ल रहमान जॾहिं बि सॾु कयो दीन जी सरबुलंदीअ जे लाइ, इंशाअल्लाह माली जानी तावन कंदासीं। मौलाना प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो रत जे आख़िरी कतरे ताईं असांजी जमात साहबा जो बि दिफ़ा कंदी, अहल बैतन जो बि दिफ़ा कंदी। जेका ज़ुबान हुजूर जे साहबा जे ख़िलाफ़ भौंकदी उहा काकड़े खां कढंदासीं, छो त हथ मथे करे जो असां साहबा जा बि ग़ुलाम आहियूं त अहल बैतन जा बि ग़ुलाम आहियूं। ज़िंदगी रही वरी मुलाक़ात कंदासीं। अल्लाह ताला मुंहिंजे कलमात खे क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्लाहुम्मा अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अल्लाहुम्मा इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। ए मुंहिंजा अल्लाह हिन जमात जो वेहणु क़बूल फरमा। आमीन।